छा नालो आहे पीर जो पढ़ी ॿुधाए। दरगाह सैयद अमीन शाह बुखारी अल मारूफ दरिया खान अमीनारी। तूं पढ़ी ॿुधाए छा नालो अथसि। ॿुधाए न पढ़ी। अस्सलाम वालेकुम या अली मदद। असां हिते हिन वक़्तु दरगाह सैयद अमीन शाह बुखारी जे मज़ार ते आया आहियूं। हीउ मज़ार ससी पुन जे वेझो आहे ऐं हीउ हिकिड़ो क़दीमी क़ब्रस्तान आहे काफ़ी एराज़ी में। हिते पहिरियों दफ़ो बि आया हुआसीं, वरी अॼु आया आहियूं, सो दिलि चयो त दरगाह जो दीदार कजे। हीउ सॼो क़ब्रस्तान रुॻो खपड़नि में हिन वक़्तु बूर थिए थो। परे परे खां माण्हू अचनि था, को किथां माशा अल्लाह। आख़िर फना आहे, क़ब्रस्तान वञिणो आहे, वरी क़ब्रस्तान खां वरी उथिणो आहे, वरी क़यामत में सॾु थींदो उथो हे शामांद महर 12 महीना कावड़ बिल्कुलु गुस्सो। हिनखे गुस्सो हूंदो पर गुस्से में प्यारु हूंदो अथसि। अलाह सही आहे, मोकिलणी न आहे। हितां असांजी वापसी थींदी हाणे अॻिते, सो मोकिलणी न आहे। अस्सलाम वालेकुम या अली मदद महर फ़कीर दरगाह सैयद अमीन शाह बुखारी नद ससी पुन जी मदार। ॾींहुं जुमो तारीख़ 23/2/2024। ख़ुदा हाफ़िज़।